सिंधियुनि जो नायाब कलाकार, मखमली आवाज़ जो मालिक, जेके श्री जगजीत सिंह जिन सां तमामु घणेई प्रोग्राम ॾिना आहिनि, घणेई हिंदी गीतनि में प्लेबैक ॾिनो आहे जिन, श्री घनश्याम वासवाणी ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि जी धर्मपत्नी श्री मीनाक्षी वासवाणी जिन बि तमामु घणनि पंजाबी हिंदी गीतनि में प्लेबैक ॾिनो आहे। त मां अर्ज़ु कंदसि त अॼु जो प्रोग्राम हू शुरू कनि। ताजुनि सां उन्हनि जो स्वागत कंदा सभई। अॼु ही पहिरियों सत्संग आहे जंहिंमें असां चावला साहब अॼु विराजमान आहिनि। मां त ईअं सम्झंदुसि ऐं हमेशह विराजमान रहंदा। तव्हांजी इजाज़त हुजे दादी साईं मिजा गोप साहब। ही हिकिड़ो गीत आहे वफ़ा साहब जो, जेको दादा खे बि वणंदो ऐं असांजा राम लाल चंदानी साहब उन्हनि खे बि ॾाढो प्रिय हो ही गीत। मायूस न थी तू। ओ साथी मायूस न थी तू, जिंदा दिल थी जग में जी तू, गम ही वेंदा गुज़री, दुख सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा विसरी। ओ साथी मायूस न थी तू, जिंदा दिल थी जग में जी तू, गम ही वेंदा गुज़री, सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा
संकट सब ते ईंदा आहिनि, संकट आख़िर कटजी वेंदा, अंधकार ही टिकणो नाहे, ही तूफान बि हटजी वेंदा, रात जे अंदरां ईंदो नओ उजालो निकिरे, नओ उजालो निकिरे। ओ साथी मायूस न थे तूं, जिंदा दिल थी जग में जी तू। ला 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 ओ ओ ओ सुख जो वक्त अचण वारो दुख जो दौर न हरदम रहंदो, आस जे दामन खे पुख्तो छल तुंहिंजो आईंदो उजलो, कैदी कंडल माई गुल फुल ईंदा उसरी, गुल फुल ईंदा उसरी। ओ साथी मायूस न थे तूं, सिजता हट जी वेंदो बादल, साबित रख तूं पंहिंजो साहस, आंधी छा आंधी छा तूफान हुजे भल, गुज़री वेंदो ही मुश्किल पल, आसमान ते ईंदा रोशन तारा उभरी, रोशन तारा उभरी। ओ साथी मायूस न थे तूं, जिंदा दिल थी जग में जी तू, गम ही वेंदा गुज़री, दुख सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा विसरी। जंहिं गीत खे ॿुधी कॾहिं असां दादा ठाकुर चावला जे अखियुनि में पाणी ॾिसंदासीं,
अॼु उन्हनि खे यादि कंदे असांजियूं अखियूं भरिजी आयूं आहिनि। ऐं इहो जादू आहे न सिर्फ़ दादा वफ़ा जे अखरनि जो, पर हिननि जी गायकी जो, जेकी तमामु तमामु बहितरीनु आहे। अहिड़ी गायकीअ लाइ दादा चंद्रू ठाकुर तरफ़ां ऐं दादा नारी सावलानी तरफ़ां तव्हांजे लाइ ख़र्ची आहे। मां सभिनीनि जो शुक्रगुज़ार आहियां। कोशिशि कंदो आहियां सिंधीअ में कुझु नवां गीत पेश कयां। हीअ तव्हांजी हौसला अफ़ज़ाई आहे, हिमत अफ़ज़ाई आहे जो असां ॻाईंदा रहंदा आहियूं। ऐं हीअ जेको आस्थान आहे, मुंहिंजे ख़्याल खां हर आर्टिस्ट हिते ॻाए वियो आहे। ऐं हिकिड़ो इहो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे, सीता सिंधु भवन में ॻाए करे सॼी दुनिया ताईं पहुचे थो। सिंधियुनि में हिंदवासी अख़बार जे ज़रिए, विच में सिंधी कच्छी चैनल ते बि मां इहे प्रोग्राम ॾिसंदो रहंदो हुउसि सीता सिंधु भवन जा। इहे ॾाढो वॾो योगदान आहे दादा ऐं दादी पारू चावला जो बि। मां चाहींदुसि ज़ोरदार तालियूं।